साईं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ ॾुगड़ लगारी में, जिते कुझु ॾींहं अॻु में जेको आहे ॿाराणी ॻाल्हि तां चंड लगारी खे क़तल कयो वियो। अॼु उन जा जेके वारिस आहिनि, औरतूं, नंढा ॿार ऐं जेके उन जा मर्द वारिस आहिनि, उहे पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। मां जॾो आहियां मुंहिंजा सगीर ॿार नंढा ॾिसो केरु पालंदो। मां ना जाती सां करे आहिनि, ज़ुल्म करे आहिनि, कुहाड़नि सां कुई आहिनि। मुड़ुस खे अपील आहे एसपी खे, आईजी सिंध खे, साईं खुर्शीद शाह खे अपील आहे मुंहिंजी त इहे माण्हू जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञनि। असांजो हमरा चंड चाचो आहे मुंहिंजो, चंड लगारे जेको फोत थी वियो आहे, शहीद थी वियो आहे हिन वक़्तु। पाण में ॿार विड़िया, ॿारनि जी ॻाल्हि ते हुननि अची हमिलो कयईं। चंड लगारी खे अची कुहाड़ियुनि जा वार कयईं ऐं लठियुनि जा वार कयईं करे। उन खां बाद हो हुनखे धक हणी कुहाड़ियुनि जा वार हुनखे ज़ख़्मी करे हलिया विया। ॿिया हिरासमेंट खां फैर करे भॼी हितां घर खां निकिरी हलिया विया। उन खां बाद असां हितो खणी आयासीं जेको ज़ख़्मी हो असांजो हमरा चंड लगारी सिधो सुल्तानपुर थाणे उते लेटर कढायोसीं। उन खां बाद तलका अस्पताल असां वियासीं। तलका अस्पताल खां असांखे रेफर कयूं सिधो सिविल अस्पताल सखर। सिविल अस्पताल सखर कयूं असां हलिया वियासीं गंबट। उन्हनि मोकिलियो असांखे गंबट गिम्स अस्पताल में। असां हुते 2 जाड़ा 3 जाड़ा वियासीं। 18 तारीख़ ते असांजो हमरा फोत थी वियो। 18 तारीख़ ते फोत थी असां सिधो अची थाणे ते रिपोर्ट करे पोस्टमार्टम करायोसीं। पोस्टमार्टम खां बाद असां हुनखे कफन दफन पंहिंजो कयोसीं। एसएसपी साहब खे अपील आहे असां सां इंसाफ़ कयो वञे। डीएसपी साहब खे अपील आहे असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे नथा ॿुधो त मथे पुकारदासीं त कोर्ट ते कंदासीं केस। असांखे हक़ खपे, मदद खपे असांजे ॾेर जी। केरु कोन्हे, असां ग़रीब, न कोई झेड़ो आहे न कोई झटो। असां घर में मारे थी हलिया विया। कुहाड़नि सां न कोई लठियूं आहिनि, न कोई धुको। असां कुहाड़नि सां मारे हया आहिनि। खुदा खान अपील कई वञे एसपी साहब के, डीएसपी के, माण्हू इहे गिरफ़्तार थिया वञनि। मुंहिंजो भाउ चंडरा, उन मुंहिंजे भाउ खे शहीद करे मारे हलिया विया आहिनि। मासां कीस करे विया आहिनि, मासां ज़ुल्म करे विया आहिनि। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त जेको असांजी संदनी बिरादरी जा जेके माण्हू आहिनि, उन्हनि मक़तूल चंड लगारी खे नाहक क़तल कयो वियो आहे। हिननि जेको आहे DIG सखर, SSP सखर खां मुतालबो कयो त फिलफोर जेके मक़तूल जा जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे ऐं बेचैनी ख़तमु कई वञे।